ही जेके ॻाल्हियूं अॼु एक्सपेक्टेड हुयूं ऐं हाणे नई ताज़ी ख़बर साम्हूं आई आहे त ईरान ऐं अमेरिका जे विच में पीस टॉक्स जुमे ते थियण जो इम्कान आहे। छा ईअं थियण वञे पियो जेके पाकिस्तान में इस्लामाबाद में थियल ख़ुसूसी इंतज़ाम हुया उन्हनि में बि नरमी जी ॻाल्हि कई वञे पई त हीउ मामिलो वाकई में अॻिते हलियो पियो आहे? मामलो हलियो आहे, पर प्रेसिडेंट ट्रंप जे जेके स्टेटमेंट्स आहिनि हुन में हाणे दुनिया जे सवाइ पीटर हेग्ज़ेट खां ऐं नेतन्याहू खां दुनिया में कंहिंखे एतबार कोन्हे। हाणे हू जेके ॿ माण्हू आहिनि सिर्फ़ु हुन ते एतबार कनि था या कराइनि था या जेको बि आहे, उन खां अलावा मां सम्झां थो जेडी वेंस समेत बाक़ी दुनिया जे जेके लीडरशिप आहे, ख़लीज कंट्रीज़ आहिनि, ईरान त बिल्कुलु नथो करे, त हुनजी स्टेटमेंट्स खे हाणे नथा वठनि पिया सीरियस, केर बि नथो वठे। उहो स्टेटमेंट खे ॾींदो आहे, पोयां ॿियूं शयूं थी रहियूं आहिनि। कल्ह बि ईअं थियो त कुशनर ऐं विटकॉफ जेके आहिनि उहे जहाज़ में चढ़ी मियामी मां तयारी पकिड़े रहिया हुआ त हाणे पाकिस्तान ॾांहुं वञिणो आहे, ऐं उनखां पोइ जेडी वेंस जो जहाज़ 6 बजे शाम जो निकिरणो हो, पर उन्हनि ॿिन्ही खे जहाज़ मोटायो वियो वापसि। उहो ॿिए पासे वञिणो मियामी खां, उहो वरी वापसि वाशिंगटन आयो त कुशनर ऐं विटकॉफ ते वापसि आया, पोइ वेंस वाशिंगटन में ई हो, उनखे घुरायो वियो। हिकिड़ी एमरजेंसी मीटिंग थी काफ़ी देरि ताईं जेका हलंदी रही, उन ते इन दौरान पाकिस्तान दरख़्वास्त करे चुको हो। त ट्रंप जेको आहे हाणे मामिलो इहो आहे त इहा सुठी ॻाल्हि थी आहे त बदिलजंदियूं रहनि थियूं, छा हिन जे पोयां कारण थियो? कहिड़ी शइ हुनखे रोके पई ॻाल्हियुनि खे वधीक पोस्टपोन करण जे लाइ? ॾिसो, हाणे मसइलो इहो आहे न त हू चए थो त मां पंहिंजे इलेक्शन थियणा आहिनि मिड टर्म, बेसिकली इहो हाणे वाज़े थी वियो आहे त ट्रंप फासी पियो आहे हिकिड़े। हू पंहिंजे जेको लोकल पॉलिटिकल प्रेशर आहे विद इन US, हाणे उनखे मुंहुं ॾियण लाइ इहे सभु शयूं करे रहियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ते उहो बीहे कोन थो। हू चवे थो मां विक्टोरियस आहियां, मूं ईरान खे तबाह करे छॾियो आहे, मूं लीडरशिप ख़तमु करे छॾी आहे, हाणे ईरान जी फ़ज़ाई तबाह, इहे सभु शयूं ॻाल्हियूं जो उबत निकिरनि पियूं। हाणे आम माण्हू बि सम्झनि था। मथां उन्हनि जी ॿी पार्टी जेकी मुख़ालिफ़ पार्टी आहे हुनजी तमामु घणी हाराइण लाइ त न वेंदो न टेबल ते। हू चए थो त मां खटण लाइ टेबल ते वियां, तंहिंजे करे बार बार तव्हां ॾिसो स्टेटमेंट्स अचनि पियूं त उहो थी वई। हाणे हिकिड़ी ॿी शइ इहा आहे त हाणे त अॼु हिकिड़ो तमामु ज़बरदस्त आर्टिकल छपियो आहे इंटरनेशनल मीडिया में। उहे चवनि था त ट्रंप हाणे फासी पियो आहे ऐं फासण लाइ हू निकिरणु चाहे थो, निकिरण जो रस्तो बि नथो मिले। कुझु वक़्त में निकिरण जो रस्तो हो, हाणे हुनजे लाइ निकिरण जो रस्तो ॾुखियो थी पियो आहे। इहो त हुन में आर्टिकल में इहो बि लिखियो आहे त पाकिस्तान जी महिरबानी आहे जो हुनखे बचाईंदा अचनि पिया ट्रंप खे, त हुनजो फेस वैल्यू जेको बचे। ईरान जो हिकिड़ो स्टैंड आहे। ईरान में कुझु ख़बरूं जेके आहिनि उहे इहे आहिनि, इहो प्रोपेगेंडा बि थी सघे थी त ईरान में विदिन ईरान का हिकिड़ी ॻाल्हि नथी बीहे पई। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हीअ सॼी सूरत हाल में जेको जंगबंदी आहे, जंगबंदी जो खे में तोसी जो चांस तमामु घणो। इन करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई छॾियां, ॿई धुरियूं नथियूं चाहिनि त हाणे जंग थिए। अमेरिका नथो चाहे जंग थिए। हाणे ॻाल्हि सॼी आहे त हिकिड़ो प्रेशर टैक्टिक्स। अॼु वॾो हिकिड़ो इंपॉर्टेंट स्टेटमेंट आई आहे जेको वज़ीर ख़ज़ाना आहे अमेरिका जो। हुननि चयो आहे असांजो हाणे मामिलो इकनॉमिक वार आहे ऐं असां तंहिंजे करे ईरान खे इकनॉमिकली डिस्ट्रॉय करणु चाहियूं था, ऐं उन ते सॼो असांजो फोकस थी वियो आहे। हाणे जहाज़नि जी जेका ऐं दिफ़ाई हथियारनि जी जंग आहे उहा शायदि न थिए। हीउ हुनजो सॼो इम्प्रेशन आहे हुनजी स्टेटमेंट जो। ऐं हू चवे थो त असां रोज़ानो $500 मिलियन जो नुक़सानु ॾेई रहिया आहियूं ईरान खे, ऐं उनखे असां वरी वधाईंदासीं। इन इकनॉमिक जेका वारफेयर आहे इनखे असां वधाईंदासीं। त उनजे पोयां कई मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं निकिरियूं आहिनि। वॾो इंपॉर्टेंट स्टेटमेंट वज़ीर ख़ज़ाना जे हुन शयूं चेंज करे छॾियूं आहिनि। उहो जेको मामिलो मिनिस्टर फॉर वॉर वटि हो, मिनिस्टर फॉर डिफेंस वटि हो, हाणे उहो मामिलो लॻे थो वज़ीर ख़ज़ाना वटि आहे, ऐं उहे हाणे शयूं खे अॻिते हलाइनि पिया। ऐं ट्रंप उन तरफ़ वञे पियो, छाकाणि चए थो त इन सां लोकल जेका असांजी पॉलिटिकल अपोनेंट्स आहिनि उन्हनि खे बि एड्रेस करे सघिबो ऐं मसइले जे हल तरफ़ वञो। बाक़ी इहा ॻाल्हि नज़र अचे पई त हाणे जंग तरफ़ केरु कोन वेंदो, रस्तो कढण जी कोशिशि कनि पिया। उहो ब्रेक थ्रू अॼु थी वञे, जुमे ते थी वञे।